सिंधी ॿोलीअ जे वाधारे जे राह में असीं सभु पांधेड़ आहियूं ऐं असां सभिनी जी इहा ई कोशिशि आहे त असांजा ॿार नौजवान सिंधीअ में ॻाल्हाइनि। इन कमु करण जे लाइ जुदा जुदा कोशिशूं थी रहियूं आहिनि। इन में असांजे तरफ़ां सिंधी संगत तरफ़ां नंढनि ॿारनि खे सिंधी बैत यादि कराए उन्हनि जा वीडियो कढी मोकिलण खां पोइ उन्हनि जूं चटाभेटियूं गुज़िरियल 5 सालनि खां वठी 5 थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि सभिनी ॿारनि जा 5000 खां मथे ॿारनि जा वीडियोज़ असां पंहिंजे यूट्यूब जे चैनल सिंधी संगत किड्स में रखिया आहिनि। इन खां सवाइ भारतीय सिंधु सभा जे तरफ़ां हर शहर में जुदा जुदा नमूने सां वैकेशन में ख़ासि करे मोकलुनि में ॿारनि खे समर कोर्स जॉइन करायो वञे थो ऐं उन में सिंधी ॿोलीअ जी सिखिया ॾिनी वञे थी, ॻाल्हाइण जी, बैत ॿुधाइण जी, कहाणी ॿुधाइण जी ऐं इन ज़रिए ॿारनि में ॻाल्हाइण जो चाह विधो वञे थो। सभिनी खां वधीक ऐं मुश्किल ॻाल्हि इहा ई आहे त असांजी जेका नौजवान टही आहे उन मां केतिरा ई माण्हू, केतिरा ई ॿार या वॾा सिंधी बराबरि नथा ॼाणनि। सबबु कहिड़ो हुजे, या माइटनि खे सिंधी नथी अचे या वरी ॿारनि में उहो उत्साह बि कोन्हे ऐं छो सिखूं, कहिड़ो फ़ाइदो थींदो। इहा जेका ॻाल्हि आहे इन ॻाल्हि खे बदिलाइण लाइ, इन ॻाल्हि खे मिटाइण जे लाइ असांखे को न को उधम करिणो ई आहे ऐं इन जे लाइ जेके इहे 15-16 साल जा ॿार आहिनि, नौजवान आहिनि, जेके कॉलेज में 11हें दर्जे में अची करे एडमिशन वठनि था त सिंधी मैनेज्ड कॉलेज जेके सिंधी माइनॉरिटी खे कोटा में ॿारनि खे शागिर्दनि खे जॾहिं एडमिशन ॾियनि था उन वक़्तु इहो असांखे कोशिशि करे हिकिड़ो ॿियो नओं क़दम खणणु खपे जंहिंमें ॿार ऐं माइट ॿिन्ही जी गॾियल, ॿिन्ही जो गॾियल इंटरव्यू वरितो वञे सिंधीअ में। हाणे ईअं करण सां छा थींदो? हाणे जो जेके तव्हां असीं ॿुधूं था, अक्सर माइट चवनि था भई मां त पंहिंजे ॿार खे चवां थो मूंसां सिंधीअ में ॻाल्हाए, पर उहो ॻाल्हाए ई नथो, कन लाटारा पियो करे। पर जेकॾहिं हू ॿार खे ख़बर पवंदी त मुंहिंजे कॉलेज में एडमिशन जो मदार मुंहिंजे सिंधी ॻाल्हाइण ते आहे त हू पंहिंजे माइट जे पुठियां पइजी वेंदो, पंहिंजे माइटनि खे चवंदो बाबा हाणे त तव्हां मूंसां सिंधी ॻाल्हायो। छाकाणि जो हर कंहिं ॿार खे, हर कंहिं माइट खे चाहींदा आहे त हुनजो ॿारु सिंधी मैनेज कॉलेज में जंहिंजी अहिड़ो सुठो नालो आहे ऐं हर को जेकॾहिं ॿारु सिंधी कॉलेजनि में वेंदो त उन मां असांजो शान वधंदो। सो इन जे करे इहे ॿार बि माइटनि सां गॾु सिंधी ॻाल्हाइणु शुरू कंदा ऐं इन ज़रिए, इन नमूने सां असांजो सिंधी ॻाल्हाइण जो वाहिपो वधंदो। पर इहा जेका ॻाल्हि असांखे अनाउंसमेंट करणी आहे सा असांखे हिन महीने में करणु खपे, यानी हिन मार्च जे महीने में जेकॾहिं असीं इहा अनाउंसमेंट करियूं था सभई कॉलेज त उहे ॿार जेके आहिनि हाणे खां वठी चाह वठी सिंधी ॻाल्हाइणु सिखणु शुरू कंदा। पर जे इहा अनाउंसमेंट असीं मे जे महीने में कंदासीं त उन्हनि खे हिकिड़ो बहानो मिली वेंदो, 1 महीने जे अंदरि कीअं सिंधी सिखबी, कीअं ॻाल्हाए सघिबो। पर हाणे जॾहिं हुननि खे 3-4 महीना मिलनि था त हुननि खे को बि बहानो न रहंदो। तंहिंजे करे सभिनी खे इहा ॻाल्हि चवणी आहे, पंहिंजे कॉलेजनि में ॿुधाइणी आहे ऐं प्रेस रिलीज़ करणी आहे। जीअं त मां उन ॾींहुं नेहा जगतियाणी जेका HNC जी ख़ासि एक्टिव मेंबर आहे उन सां पोइ मूं ॻाल्हायो त उन चयो त असीं पंहिंजे जेके फॉर्म्स थींदा आहिनि उन में ई लिखी छॾींदासीं मथां त ॿारनि खे पंहिंजे माइटनि सां गॾु इंटरव्यू सिंधीअ में ॾियणो ई आहे। ऐं इहा ॻाल्हि जॾहिं उन्हनि खे प्रोस्पेक्टस में ॾिसण लाइ मिलंदी त केरु बि इनकार करे नथो सघे त मूंखे त ख़बर ई कान हुई। सो इहो तरीक़ो जेको आहे असांखे ज़रूरु अपनाइणो आहे। हिन कम में कहिड़ी बि मदद खपे, असां सिंधी संगत तरफ़ां गुज़िरियल 22 सालनि खां वठी सिंधी ॿोलीअ जे वाधारे जा कम करे रहिया आहियूं ऐं इन ॾस में जेकॾहिं का बि तव्हांखे, असां सभई गॾियल आहियूं, असां ॿई गॾु करे गॾु कमु कंदासीं त असांखे घणो फ़ाइदो थींदो
सिंधी ॿोली जे वाधारे जी जॾहिं कमु करिणो आहे त असीं हर कंहिं कम में साथ ॾींदासीं हिक ॿिए जो, त असांजी ॿोलीअ खे इन खां लहर न को लोॾो। त सिंधी संघ जे तरफ़ां मां तव्हांखे इहो अश्योरेंस थी ॾियां, तव्हांखे इहा ख़ातिरी थी ॾियारियां त असांजी हर तरह जी कोशिशि हुजे या हर तरह जो को सोल्यूशन हुजे, को क्लासिस हुजनि, टीचर्स हुजनि, टीचर सिंधी खपनि, सिंधी लिपीअ जा खपनि, देवनागरी जा खपनि, असां वटि हर क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं असां हिन ॾस में घणी कोशिशि बि करे रहिया आहियूं। असांजो सॉफ्टवेयर जेको आहे लर्न सिंधी ऐप, उहो ॾाढो हाणे माण्हुनि खे कमु अची रहियो आहे ऐं इन ॾस में बि असीं चाहियूं था त तव्हीं पंहिंजे ॿारनि खे हिन बारे में ॿुधायो, माइटनि खे ॿुधायो। जे माइटनि खे सिंधी नथी अचे त असीं उन्हनि जी जवाबदारी खणण लाइ तयारु आहियूं, उन्हनि खे सिंधी सेखारण लाइ तयारु आहियूं, पर इहो कमु ज़रूरु थियणु खपे जो तव्हांजी अनाउंसमेंट तव्हीं पंहिंजे सिर्फ़ु पंहिंजे कॉलेज में, पंहिंजे स्कूल जेको 11हें दर्जे में दादी पदमा जी आहिनि, उन्हनि त ख़ासि मूंखे अश्योरेंस उन ॾींहुं ॾिनो पे त असीं इहो कमु सुठो आहे। ऐं मूंखे मां सॼे हिन HNC बोर्ड सां ॻाल्हाए चुकी आहियां, जंहिंमें माया शाहाणी आहे या निरंजन आहिनि, निरंजन हीरानंदानी, चाहे केशू जी आहिनि या हिन जी बाटला जेका आहे शी सिंधी, हुनजी ऐं जेके बि नेहा जगत्यानी आहे या ॿियनि कॉलेजनि में हुननि जा जेके प्रिंसिपल आहिनि, सभिनी सां मूं मीटिंगूं कयूं आहिनि ऐं सभई इन ॻाल्हि खे ॾाढो साराहिनि था त इहो सही क़दम थींदो, घटि में घटि इहा कोशिशि करणु लाज़मी आहे। सो मां तव्हां मां बि इहा उमेदु कयां थी त तव्हीं बि ज़रूरु इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं पक्के नमूने में हिन ई महीने में हिकु प्रेस नोट बि जारी कंदा ऐं सभिनी टीचरुनि सां, सभिनी माण्हुनि खे ॿुधाईंदा जेके हिन सां हिन नमूने कमु करे सघनि त असांजी सिंधी ॿोली अॻिते सदाईं पई वधंदी बीठंदी, छो जो ॿोली आहे त असांजी सुञाणप आहे। जय झूलेलाल।